असांजा जेके भी प्यारा ता खंबे गुम कया आइन अगर अवी समझो पिया तो उन्हनि ते कंहिं भी किस्म जी चार्जशीट आए थियल आहे कंहिं भी स्टेट एक्टिविटी में इन्वॉल्व आइन त बाबा अवां जूं कोर्टूं आइन अवां जा कानून आइन अवां जूं अदालतूं मौजूद आइन 10 सालन में एक मां हिते अहिड़ी आहे जंहिंजो पुटु 10 सालन खां वठी खंबे गुम कयो वियो आहे जॾहिं त अवां जे कानूननि में मौजूद आहे त कंहिं बि माण्हू खे अंडर इन्वेस्टिगेशन अवी खणी सघो था पर 90 ॾींहंनि अंदरि हलो ठीकु आहे छॾियोसीं 90 ॾींहंनि अंदरि तव्हां 1 साल अंदरि अवां 2 सालनि अंदरि अवां 3 सालनि अंदरि उन्हनि माण्हुनि खे पंहिंजी तशवीश में वठो ऐं उन्हनि माण्हुनि ते साबित कयो त ही माण्हू कहिड़नि दोहनि में इन्वॉल्व आहे कहिड़नि जुर्मनि में इन्वॉल्व आहे अहिड़े कहिड़े नुक़सान में इन्वॉल्व आहे जेको अवां जे हक़ में न आहे जेको अवां जे फ़ाइदे में न आहे जेको हुननि जे ज़ाती मफ़ाद में आहे जेको हुननि जे ज़ाती फ़ाइदे में आहे असीं जेका दांह खणी निकिता आहियूं कराची प्रेस क्लब खां असांजो जेको पैदल मार्च निकितो आहे असीं रावलपिंडी वञी रहिया आहियूं पर रावलपिंडी वञण खां अॻु में रावलपिंडी ताईं पहुचण खां अॻु में ही दांह असांजी तव्हां ताईं हूंदी ही दांह असांजी अवां जे कोर्टुनि ताईं हूंदी अवां मां मतलब अवी जेके असांजा वारिस आहियो इन्हनि में जेके भी माण्हू खंबे गुम कया विया आहिनि यकीनन उहे उन्हनि जे घरनि जा ई न आहिनि उहे सभु अवां जे वतन जा वासी आहिनि उहे सभु अवां जे हक़नि जी ॻाल्हि जा वासी हक़नि जी ॻाल्हि कंदड़ आहिनि अवां जे हक़नि जा मुहाफ़िज़ आहिनि अगर असीं हिते बीठा आहियूं ही फ़क़त हिकिड़े आकिब चांडियो इंसाफ़ दायो अयूब कांधड़ो जी ॻाल्हि न खणी पहुता आहियूं असीं अवां खे इहो सम्झाइण जे लाइ पहुता आहियूं त भाऊ अदा ही जेके माण्हू खंबे गुम कया विया आहिनि इहे अवां जे हक़नि जे लाइ खंबे आवाज़ उथाइण जे लाइ खंबे गुम कया विया आहिनि इन्हनि मां सुभाणे अवां बि थी सघो था इन्हनि मां सुभाणे अवां जा नस्ल बि थी सघनि था इन्हनि मां सुभाणे अवां जूं भेनरूं बि थी सघनि थियूं अवां जूं वनियूं बि थी सघनि थियूं इहो वक़्तु अवां ते बि अचिणो आहे यकीनन ही जेको ज़ुल्मत जी जेका कड़ी शुरू थी आहे ही फ़क़त असांजी ज़ात ताईं महदूद न आहे ही पूरे वतन में छाइजी चुकी आहे ही पूरे देश में छाइजी चुकी आहे इन जे करे असीं पिंडी जवाब ॾियो त ही जेके असांजा भाइर आहिनि इन लाइ असांजो काफ़िलो एतिरो महदूद छो आहे जॾहिं त असीं फ़क़त अवां जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ बि ॻाल्हि करियूं पिया ही जेके हिते खंबे गुम कया विया आहिनि ही को बि ज़ाती मामले मसइले में न खंबे गुम कयो वियो आहे ही क़ौमी मामलनि मसइलनि में खंबे गुम कया विया आहिनि त असांजे दरिया मां जेको पाणी अचे पियो उन्हनि जा जेके पुछड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि ताईं पाणी छो कोन थो पहुचे असांजे बेटनि जेके माण्हू आहिनि उहे बेट असांजा आहिनि ही वतन असांजो आहे जॾहिं त क़ाबिज़ पिया आहिनि डेमुनि जूं ॻाल्हियूं थियनि अर्बन जो निज़ाम जेको हिते राइज कयो वियो आहे इन्हनि सभिनी ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ ही आवाज़ इन ही वजह जे करे इन ही ज़ुल्मत जे करे अॼु ही असीर बणिया पिया आहिनि ऐं अताबनि जी ज़िंदगी जीअण ते मजबूर आहिनि असीं रावलपिंडी पहुचूं उन खां अॻु अवां असांजी दाह वञायो असांजा हथ मज़बूत कयो असांजा कदम मज़बूत कयो जीअं असीं अकेला थी न मरूं ही दाह जेका असीं खणी निकिता आहियूं यकीनन ही अवां जे नस्ल जो बि तहफ़्फ़ुज़ आहे ही असांजी ज़ाती ॻाल्हि कोन्हे का इन्हनि में सभु जेके बि माइरूं आहिनि जेके बि भेनरूं आहिनि जेके बि भाइर आहिनि हू पंहिंजी ज़ाती ॻाल्हि खणी न निकिता आहिनि अगरि ही पंहिंजनि प्यारनि जी आज़ादी जी ॻाल्हि कनि था त यकीनन ही इहा बि ॻाल्हि कनि था त जेको ज़ुल्म असांजे प्यारनि ते राइज करण जी कोशिशि कई वई आहे इहो कंहिं ॿिए घर ते न थिए कंहिं ॿिए ख़ानदान ते न थिए ही ॻाल्हि फ़क़ति सिंधियत जी बि न आहे अगरि अव्हां खे इहा भुल हुजे त ही सिंधी माण्हू हुआ जीए सिंध वारा हुआ जीएम साहिब जा पैरोकार हुआ त इहा ॻाल्हि सरासर ग़लति आहे ही ॻाल्हि इंसानियत जी आहे ही ॻाल्हि इंसान ज़ात जी आहे दुनिया जे महज़ूब क़ौमुनि में हली वञो दुनिया जे महज़ूब तरक़ी याफ़्ता मुल्कनि में तव्हां हलिया वञो कंहिं बि स्टेट जे हालात माण्हूअ खे एतिरो हक़ हासिल आहे त माण्हू खे बग़ैर को जवाब रसण जे बग़ैर इन्वेस्टिगेशन करे तव्हां खणो ऐं हुननि 10 साल कलभूषण यादव अभिनंदन अवां ॾिठो असां ॾिठो पूरी वर्ल्ड ॾिठो त इंडिया जा एजेंट हुआ राज जा एजेंट हुआ अवां जे हक़ में हुननि जूं ॻाल्हियूं
उन्हनि जी हू ॻाल्हि कंदड़ हुआ वटि जे लाइ लेनियंसी आहे हू चवनि इंसान ज़ात जे बुनियाद ते इंसानी हक़नि जे बुनियाद असां शाज़िया चांडियो हानी बलोच ऐं हिते जेके ॿियूं मावरूं आहिनि जेके ॿियूं भेनर आहिनि छा राज एजेंटनि खां बि हिन ॿाहिरि वधीक दहशतगर्द आहिनि सो इहो केस अवांजे अदालतुनि में आहे इन खां अॻु जो असीं मारिजी मरूं इन खां अॻु जो असां मारिजी वञूं इन खां अॻु जो हीउ जेको वहशत जो ऐं दहशतगर्दी जो सिस्टम असांजे प्यारनि ते असांजे सिंधियुनि ते असांजे भाइरनि ते अवांजे हक़नि जी ॻाल्हि कंदड़नि ते राइज कयो वियो आहे सुभाणे खां पोइ अवांजे नसलनि ते अचे इन खां अॻु सुजाग थियो असांजा पितू थियल पेर मज़बूत कयो असांजे काफ़िले में शरीक थियो असांजी मदद कयो हीअ जेके मावरूं आहिनि अवी मञंदा आहियो त हिकु न्याणी सतनि क़ुराननि जे बराबरि हूंदी आहे ॻणियो त केतिरियूं माऊं आहिनि हिते केतिरियूं भेनर आहिनि हिते केतिरियूं वञूं आहिनि हिते त ख़ुदारा हलो ठीकु आहे असांजा हथ मज़बूत न बि कयो असांजा पेर मज़बूत न बि कयो असांजे साथ सां न बि सलाह जो पर सुजाग थियो असां पंहिंजे हिसे जी जंग विड़ी वठंदासीं इन खां अॻु त उहा जंग एतिरी ॾुखी थी वञे एतिरी कठिन थी वञे जीअं असीं अॼु विड़ी रहिया आहियूं सुभाणे खां पोइ अव्हां जूं अम्मियूं अव्हां जूं भेनरूं अव्हां जूं महबूबाऊं अव्हां जूं वञूं अव्हां जा भाइर अव्हां जा पीअर विढ़नि ऐं हिन खां बि बदतर वक़्तु अची वञे सुजाग थियो